मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल्लालमीन नज़ीरा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो साथी। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। शायद पहिरियों मर्तबो ही हिन नाचीज़ जो अवांजे ॻोठ में अचण थियो आहे। साईं मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब जन चोसि हिकिड़े घंटे में हिते पहुचो। पोइ कोशिश इहा ई वरितसि। टैक्सी वारो ड्राइवर बि वीचारो पंहिंजे हिसाब सां को आराम जे लाइ पियो हुयो। हुनखे विच में त 5 मिंटनि में पहुचंदो आहे। होॾे पहुचो वरी बाबू फरमान बि हिते वेठो इंतज़ार में। अल्लाह साईं तव्हां सभिनी जो ई इंतज़ाम क़बूल फरमाए। क़ुरान पाक जे भलारी महफ़िल के हवाले से दस्तार जो अवाई प्रोग्राम कयो। रब सही सभिनी के बचड़न के कुरान की दौलत नसीब फरमाए। तवा सभई जेके वेठा हो साईं अञा ताईं भी कुरान ॿुधण जे लाइ वेठा हो न। कन कुछ बियो कुछ मिलंदो तव्हांखे। सब खां वधीक फ़ाइदो कुरान जो आहे। उहो समझ में कंहिं ईंदो आहे। मूं वटि उस्तादनि बुज़ुर्गनि जो कुछ ॻाल्हियूं आहिनि, तवज्जो कजो त समझ में ईंदव इंशाअल्लाह। कुरान पाक में सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान करण जे लाइ दिल चवे थी। उन जो वजह इहो आहे त अम्मा आयशा रज़ी अल्लाह अन्हा खां सहाबा पुछा कई। पुछण लगा मां नबी सही जो अखलाक शाहे। अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा हाफिज़ा आलिमा 2210 दी सुंजी राविया हिन उम्मत के अधु दीन ॾियण वारी मुंहिंजी अम्मड़ आयशा फरमायो। फरमाए खुलुकुहु अल कुरान। अम्मा आयशा फरमायो नबी सही जो तव्हां के शान ॿुधणो आहे। नबी सही जो तव्हां के मकाम मालूम करणो आहे। कुरान पढ़ंदा वेंदो मुस्तफ़ा जो मकाम बयान थींदो वेंदो। अचो त कुरान मां हुज़ूर जो शान ॿुधऊं। अल्लाह से ॿियन नबियन के भी दुनिया में नबूवत ॾिनी, पर अल्लाह उन्हनि जी नबूवत महदूद बनाई। हजरत हूद अलैहिस्सलाम के रब फरमायो वैला आदिन अखाहुम हुदा। रब फरमायो ए मुंहिंजा हूद तू आद वारन जो नबी आहीं। फरमाए वैला समूद अखाहुम सालिहा। रब फरमायो ए मुंहिंजा सालिह तू समूद कौम वारन जो नबी आहीं। वैला मदियन अखाहुम शुएबा। ए मुंहिंजा शुएब तू मदियन वारन जो नबी आहीं। हजरत ईसा अलैहिस्सलाम के भी अल्लाह ने फरमायो तू पंहिंजी कौम वारन जो नबी आहीं। पर जड़े तुझे मुझे सोने नबी जो वारो आयो
अल्लाह से फरमायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दी लियकून लिल्आलमीन नज़ीरा। रब फरमायो ए मुंजा सुन नबी तोखे मां खुदा जहानन जे लाइ नज़ीर बनायो आ। रिसालत बीबियन नबियन जी महदूद अल्लाह से पंहिंजे हबीब के फरमायो ऐलान कर कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। रब फरमायो तू ऐलान कर तमा पूरी दुनिया जी इंसानियत जे ला रसूल बणजी आयो चौमा अरसलनाक इल्ला काफतल लिन्नासी बशीरन व नज़ीरा। अल्लाह से फरमायो तू पूरी दुनिया जी इंसानियत जे लाइ बशीरो नज़ीरा। जिन्नन जे लाइ भी नबी इंसानन जे लाइ भी नबी। बोइस्तो इलल अस्वद वल अमर कारण गारन सगरी जे लाइ मां मोहम्मद नबी आं। हुजूर जो शान बयान करणो आ दस अम्मा आयशा ॾिनो आ अचो त कुरान को पुछी जाए जेतिरो वक्त चुस्ती में वेंदे उतरो वक्त ॻाल्हाईंदुसि। अल्लाह से ॿियनि नबियनि खे भी दीन ॾिनो पर अतुर ॻोठ में अचण वारो कामिल दीन कंहिंजो भी न अथव तुझे मुझे सोने मोहम्मद जो अथव। फरमाए अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। रब फरमायो अकमल कामिल दीन तो मोहम्मद जो आ मां खुदा के अर्श ते पसंदीदा दीन तो मोहम्मद जो आ। अल्लाह से नबूवत रिसालत बियन नबियन के बीरिनी पर खातमुल अंबिया खत्मे नबूवत जो ताज अल्लाह से तुझे मुझे नबी के पढ़ायो। फरमाए मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबीय्यीन। अल्लाह से खत्मे नबूवत जो ताज तुझे मुझे सोने मोहम्मद के दिनों। अल्लाहु अकबर रब बियन के नबूवत रिसालत री खत्मे नबूवत जो ताज सोने नबी के दिनों। अल्लाह सही जो फज़ल बिहल नबियन ते भी पर सभिनी नबियन रसूलन का वधीक तुझे मुझे सोने मोहम्मद ते रब जो फज़ल कुरान को पुछी ॾींदो आहे। फरमाए वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। पूरी रूए जमीन जे अंदर अल्लाह साईं जो जे करे सब का वधीक फज़ला त सोने मोहम्मद ते खुदा जो फज़ला। हर नबी के रब पंहिंजी कौम खिते जे लाइ रहमत बनायो अथव पर अतुर गोठ जा मुसलमानो ऐं गिरदो नवा खां अचण वारो। अल्लाहु अकबर हर नबी पंहिंजी कौम खिते जे लाइ रहमत बणिजी आयो पर तुझो मुंहिंजो नबी जहानन जे लाइ रहमत बणिजी आयो आहे। फरमाए वमा अरसलनाक
इल्ला रहमतल लिल आलमीन। जेके जागो था उहे सुभान अल्लाह जो दिल जे करें चवे थी त अॻिते हलूं न त हिते ई ब्रेक ॾियूं चवे थी दिल साईं हलूं कुझु असां उहा मुदरिस माण्हू साईं ॻाल्हि कयूं सिधी हे साईं मीर मोहम्मद मीरक वारे जा सबक आहिनि तव्हांजे साम्हूं बयान थियनि पिया इहो उस्ताद जा सबक आहिनि मुंहिंजे मुरबी ऐं मोहसिन साईं बस जेतिरे ताईं तव्हांखे सबक सम्झ में ईंदो ओतिरो हलंदुसि मूंखे वरी टिगो वाइद करणु न ईंदो आहे जेकॾहिं तव्हां साथ ॾींदव त जेतिरो तव्हांजी दिलि जे अंदरि जॻह हूंदी पोइ ओतिरो हली सघंदासीं बाक़ी थकिजी पिया हो निंड अचे थी त पोइ का ॻाल्हि सम्झ में न अचे ऐं ख़ुदा जो क़ुर पढ़ियो वञे अल्लाह साईं सभिनी खे मिठड़े क़ुर सां सची मोहबत ॾे आमीन चओ अल्लाह साईं असांखे सुहिणो नबी जानण जे लाइ रहमत करे ॾिनो अथव हता के मुंहिंजो सुहिणो नबी इंसाननि जे लाइ बि रहमत दरिंदनि जे लाइ बि रहमत चरिंदनि जे लाइ बि रहमत नूरनि जे लाइ बि रहमत नारनि जे लाइ बि रहमत अर्शिन फर्शिन जे लाइ बि रहमत हिकु दफ़े नबी साईं जन जिब्रील खां पुछो जिब्रील जी सुहिणा नबी चए तोखे बि मां मोहम्मद जी रहमत मां हिसो मिलियो चए हा साईं मां जिब्रील खे बि मिलियो चए वो कीअं चए साईं मां रब खां ॾाढो ॾुजंदोसि छो जो मां इब्लीस खे पाण साम्हूं ख़ुदा जे तरफ़ खां ज़लील थींदे ॾिठोसि रब चयुसि वइल्ला अलैका लानती इला यौमिद्दीन साईं रब उनखे लानती कयो मां समूरो मंदर साम्हूं ॾिठुसि मांखे ॾाढो ख़ौफ़ थींदो हो मतां मुंहिंजो रब मूंसां बि काविड़जी वञे मतां मां जिब्रील बि लानती थी वञा ए सुहिणा नबी जॾहिं तो ते क़ुर नाज़िल थियो मां जिब्रील क़ुर जूं ही आयतूं खणी आयुसि पोइ सम्झी वियुसि त तुंहिंजी रहमत मां जीअं पूरी मख़लूक खे हिसो मिलियो आहे रब मां जिब्रील खे बि हिसो अता कयो आहे इन्नहु लक़ौल रसूल करीम ज़ी क़ुव्वतिन इंद ज़िल अर्शि मकीन मुताइल सम्मा अमीन अल्लाह साईं मूंखे फरमा बरदार चयो रब मूंखे अमीन भी चयो पोइ सम्झी वियुसि त तो मोहम्मद जी रहमत मां जिब्रील खे भी हिसो मिलियो अल्लाह साईं हर नबीअ खे पंहिंजी क़ौम खिते जे लाइ पंहिंजी उम्मत जे लाइ रहमत बणायो आहे दर्द दिल बनायो रहम दिल बनायो पर अतुर खान अबड़े जे गोठ में अचण वारो वड़े वा साईं शोएब रहमान आखिर में भी एतिरा क़ुर जे ख़ातिर अञा वेठा आहिनि अल्लाहु अकबर अञा इन्हनि जी दिलि थी चए त क़ुर पढ़जे असां ॿुधंदा रहूं मां चो त शेरनि मां हुज़ूर जी तारीफ़ बयान कयां या के ॿिए तरीक़े सां बयान कयां पोइ दिलि में ॻाल्हि आई जेको तरीक़ो अमर ॾसियो आइशा उहो तरीक़ो अॼु मां मोहम्मद इब्राहिम बयान कयां सभु नबी पंहिंजी क़ौम जे लाइ रहमदिल आहे पर सभिनी खां वधीक करम दिल शफीक दिल रहीम दिल करीम दिल जे करे दुनिया में को पैगंबर आयो त तुझो मुंहिंजो सुहिणो मोहम्मद रब फरमायो लक़द जाअकुम रसूल मिन
अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम। रब तो फरमाए तवाजी तकलीफ है मुझे मोहम्मद ते ॾाढी दुखी गुज़रंदी आ। हरीसुल अलैकुम बिल मोमिनीन ईमान जे लिहाज़ सां मुझो मोहम्मद तवाजे लाइ ॾाढो हरीस आ। रऊफ़ुर रहीम। पूरी दुनिया में एड़ो को मेहरबान एड़ो को रहम दिल नबी ना आयो जड़ो तुझो मुझो सोड़ो मोहम्मद जड़ो तुझे मुझे सोड़े नबी जो शान आ। रब के जो भी एड़ो शान न बनायो धव केडो खुदा के प्यारो आ। सीरत जो जिक्र भी कुरान में सूरत जो जिक्र भी कुरान में कितना शुरात का कुरान का पुछण जी चवांस तो त चेहरो बुधाए कुरान तो चे वज़ुआ जे चवांस तो कुरान के जुल्फ बुधाए कुरान तो चे वल्लैल इज़ा सजा। जे कुरान का पुछा तो रब जी मोहब्बत बुधाए सुने मोहम्मद सा कुरान तो चे मा वद्दक रब्बुक वमा कला। कुरान सुने नबी सा रब जी रज़ा बुधाए कुरान तो चे वलसऊफ़ युतीक रब्बुक फतरज़ा। कुरान को पुछा तो हुज़ूर जो सीनो बयान कर कुरान तो चे अलम नशरह लक सदरक। कुरान को पुछा तो हुज़ूर जी दिल बयान कर कुरान तो चे अला क़ल्बिक लितकून मिनल मुनज़िरीन। दिल भी एडी प्यारी हुज़ूर जी जो दिल जो जिक्र कुरान में किते इशारन सा दंदल मुबारक जो जिक्र कुरान में यासीन वल कुरआनिल हकीम। थकजी पिया हो साईं शेख रहमान काथे दा माण्हू ॻाल्हाइनि या तो पेट्रोल महंगो थी या तो सुभान अल्लाह महंगी करे छड़ी वरी। नारे तकबीर नारे तकबीर। शाने सहाबा शाने अहले बैत शाने मुस्तफा नारे तकबीर। अल्लाहु अकबर। कुरान को पुछो नबी से जो अखियों बयान करे कुरान तो फरमाए वाला तमुद्दन ऐनैक इला मा मत्तना बी। अल्लाहु अकबर। रब अखियों जो जिक्र तकयो पर एडो प्यारो जिक्र पे थे ए मुझा सुना मोहम्मद दुनिया जे काफिरन जो शयूं बेकीमत आहिनि तो मोहम्मद जूं अखियूं मां खुदा वटि वॾी कीमत रखनि थियूं। बेकीमत शयुनि खे ॾिसण जे बि लाइक़ तुंहिंजूं अखियूं कोन्हनि। फकशफना अन्का गिताक फबसरुक अल-यौम हदीद। आवाज त पुछ कुरान का अज भी रोज़े अतर वटी आयत लिखला एडो आवाज खुदा के नबी जो प्यारो आ जो अज भी हुजूर जे आवाज जे लिहाज़ सां अल्लाहु अकबर अदब जो लिहाज़ रखल थव। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौक सौत
सुन्नतिल नबी वला तजरू लहू बिल कौल कजरी बादिकुम लिबादिल अन तहबता मालुकुमा व अंतुम ला तशुरून। अल्लाह सही आवाज जो जिक्र क्यों आ पर एड़ी अंदाज सा क्यों दे ईमान वारो मुझे नबी को तवा जो आवाज मथे न हुजे एडो रब के हबीब प्यारो आ जो हुजूर जे आवाज का मथे के जो आवाज भी प्यारो कोन थसे पो जड़े आवाज भी रब के हुजूर जे आवाज को मथे प्यारो नाहे तो मुस्तफा जे तरीके का वधी रब के बियो को तरीको किए प्यारो लगंदो वणंदो आवाज ही जड़े रब के एरी उनते कावड़ थी लगे जो को हुजूर जे आवाज का मथे करे पियो हुजूर साईं जी जिंदगी में भी पर अज रोज़े अतर ते भी आ के हाज़िरी बढ़िया रोज़े अतर जे हथ तो मथे क्यों साईं गलाइंदा हलो मां ई गलाइंदे बस करे वेंदो खबर ही न पवंदो तू छोकरा नबी साईं रोज़ो ॾिठो आहे हे हथ मथे गई सादा सीपे के ठहल थी मथो मां जो न जो रोज़ो के ॾिठो आहे हथ मथे अल्लाह रब नसीबन वारन के नसीब कंदो आहे अल्लाह भी मूंखे ॾेखारियो आहे दुआ कयो अल्लाह भी वरी भी ॾेखारे खुदा से इन ज़ालिम जो हुकुम जो तख्तो ऊंधो करे इन जल्दी वरी मदीने जो टिकट बुक थी वजन वरी पोइ पने में अड़ा माण्हू हूंदा जेके चवंदा कंहिंखे ॾिठल आहे पोइ मां चवंदो आहियां मूंखे मको मदीनो खुदा जो कसम आहे ॾिठल आहे जड़ वठी हल बस मको मदीनो जे न ॾिठो न कुछ भी न ॾिठो अथव अल्लाहु अकबर यो कुरान जेको अतुर खान अपड़े जे गोठ में तव्हां ॿुधो पिया मुंहिंजूं अमड़ियूं भेनरियूं भी ॿुधंदियूं हूंदियूं इहो क़ुरान जॾहिं मके मदीने में ॿुधंदे अखियुनि मां पाणी कोन रोके सघंदे एॾो रोंदे ख़ुदा जो कसम कॾहिं रोनो ई न हूंदे ज़िंदगी में अबो अम्मा जीअं दुनिया छॾे वञे माण्हू ॾुख में भरिजी वेंदो अथव मके मदीने जी जुदाई भी रोआईंदी अथव केॾो प्यारो आहे रब खे मदीनो ऐं मको जंहिं शहर में सोनो नबी रहे उन शहर जो ज़िक्र कुरान में लिखियल ला इक़सिम बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद एडो रब के सोनो नबी प्यारो आ जो चादर ओढ़े उहा चादर भी खुदा के दी वणे जो चादर भी कुरान में लिखल या अय्युहल मुज़म्मिल अल्लाहु अकबर एडो नबी रब के प्यारो जो कंबल ओढ़े रब कंबल सा पियो सडे या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर केडो रब के सुनो नबी प्यारो आ रब फरमाए तो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युहा मुंहिंजो नबी ॻाल्हाईंदो आहे रब तो फरमाए ज़बान मुहम्मद जी हूंदी आहे कलाम मां रब जी ज़ात जो हूंदो आहे अल्लाहु अकबर पुठी जो जिक्र कुरान में लिखल फरमाए अल्लज़ी अलक़ज़ा ज़ग़रक मेराज जो जिक्र कुरान में लिखल सुबहानल्लज़ी असरा कुरान
कुरान शरो मुस्तफा जो ज़िक्र हुजूर जे साहब अल बैत जो ज़िक्र व इन्नहु लज़िक्रुन लक व लिक़ौमिक व सौफ तुसलून। कुरान मुस्तफा जो ज़िक्र अल्लाहु अकबर। कुरान का हिजरत पुश हिजरत जो कुरान का हवाल पुश कुरान चौंदो इल्ला तंसुरूहु फक़द नसरहुल्लाह इज़ा अख़रजहु अल्लज़ीना कफ़रू फ़ानिय इस्नैनि इज़ हुमा फ़िल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना। अल्लाहु अकबर। कुरान का हुजूर जो न्याणियों पुछ घर वारियों पुछ कुरान चवंदो या अय्युहन नबी कुल्ली अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन। मुख्तसर कंदो अञा पियो ॻाल्हि खे कुरान खां हुजूर जा यार पुछ कुरान तो चे मुहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू मुहम्मद मा रब जो रसूल थवे वल्लज़ीना मअहू जेके मुझे नबी सां गॾु थवे अशिद्दाउ अलल कुफ़ार वल्लज़ीन माहु अबू बकर अशिद्दाउ अलल कुफ़ार उमर रुहमाउ बैनहुम उस्मान तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। यो सुनो मुर्शिद वली थवे कुरान का सोने नबी जा यार पुछो कुरान तो चवे वल असरी इन्नल इंसान लफी खुस्र। नबी सही कोई न आयतुल जो तफसीर पुछो फरमाई वल असरी कसम ज़माने रो इन्नल इंसान लफी खुस्र। समूरी दुनिया जी इंसानियत खसारे में थवे इल्लल्लज़ीना आमनू अबू बकर व अमीलुस सालिहात उमर। तफसीर पारा तफसीर अंबरुल यम खोले रिज सब वाले सुनने जा तफसीर खोले रिज इंसानियत खसारे में सोने नबी फरमायो इल्लल्लज़ीना आमनू अबू बकर व अमीलुस सालिहात उमर व तवासौ बिल हक़ उस्मान व तवासौ बिस सब्र। हुजूर फरमायो सोनो अली तवा वाह सोना तुझो शान तो बयान चला पर तुझे यारन जो शान भी बयान चला। अल्लाह सही सभी के कुरान समझण जी तौफीक दे आमीन। चो किथा शुरू क्या हुजूर जो शान खत्म थियण जी ॻाल्हि कोन अथव। कुरान कसरत सां पढ़ण जी कोशिश कंदो उन जो वजह इहो आहे अतरगोठ जा मुसलमानो मिस्र जा मुसलमानो छो जो रहमत कुरान सां वसंदी आहे बरकत कुरान सां वसंदी आहे। जे रहमत दुकान तां मिले आहे भले केतिरी बि महांगी हुजे आहे वॾेरा वठी वञना पैसे वारा वठी वञना पर रहमत आहे बि सस्ती हर घर में मौजूद आ
पर वठण वारा के खुश नसीब थव रब रहमत कातिया फरमाई वनु नज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउन व रहमतुल लिल मोमिनीन। अल्लाह सही सोनो नबी भी रहमत बनायो रब जे को कुरान दिनो वो भी तवां सां जे लाइ रहमत बनायो हुजूर रहमतुल लिल आलमीन कुरान भी रहमत असांखे मिलियो अथव लक़द कान फी क़ससिहिम इबरतुल लिउलिल अलबाब कुरान जा किस्सा अकुलमंदन जे लाइ इबरत अथव मा कान हदीस युफ्तरा ही कंहिंजी मन घड़त कुरान ॻाल्हि कोन अथव वलाकिन तस्दीक अल्लज़ी बैन यदैहि कुरान त अॻियल किताबनि जी भी तस्दीक कंदड़ अथव व तफ़सील कुल्ली शैइन हर शइ जो कुरान में बयान अथव फरमाए वहुदल व रहमतल लिक़ौमी युमिनून। कुरान हिदायत भी अथव रहमत भी अथव हुजूर भी रहमत है कुरान भी रहमत है रहमतुन सां माला माल थव इहा उम्मत कुरान ॿुधण की थव इन्न रहमतल्लाहि करीबुम मिनल मुहसिनीन। वाह वाह फरमाना खुदा तो क्या आबाद रखे अल्लाह अकबर निभायो आ तवां भी अल्लाह से तवांजे रुपए रुपए के कबूल करे आमीन जाओ। अल्लाह केडी कुरान जी खुशी कई ये गुल सजाया तो स्टेज सजाई ओ मुंजा अल्लाह जी कुरान साइन निभायो आ रब के जन्नत में भी बंगला दी जहां रब इन गोठ वारन जी दुनिया भी भली करे कब्र भी भली करे शर भी भलो करे ए मुंजा रब इन गोठ के रहमत सा माला माल कर बरकत सा माला माल करे दिलियों नरम तड़े थी दवे जड़े दिल में कुरान के जगह दी दो मां कुरान पढ़दे पढ़दे आने तवां के वायदे के तवांजे सामो खत्म कंदुसे शादी करे घणो कुरान पढ़ियोसे उन जो वजो इहो आ जो मुंहिंजे मुर्शिद अली तवांजे मुर्शिद अली हसनैन जे अब्बे अली अम्मा फातिमा रज़ी अल्लाह अन्हा जे शोहर अली सोने नबी जे सोट अली फातिह खैबर शेरे बबर अली फरमायो केतरी भी सख्त शइ हुजे मुसलसल पानी लगे से नरम थी वेंदी मर्द और जी केतरी भी सख्त दिल हुजे कुरान पढ़ण ॿुधण सां नरम थी वेंदी। अज दिलियूं सख्त थव ये दिलियूं कुरान सां नरम थींदियूं आहिनि साईं ऐं मके मदीने वञण उते भी नरम थी वेंदियूं आहिनि उते खोड़ी कंहिंखे का तकलीफ़ थिए न हथ ॿधी चवंदो बाबा माफ़ कर माफ कर जैसी ताईं माफ़ी न वठो वैसी ताईं अॻिते हिकिड़ी विख बि डाल दो हिते हिक ॿिए जा खून ॼणो किवलियूं बि मरनि ईअं पिया माण्हू मारनि। हाणे हिकिड़े ज़ालिम पंहिंजी अम्मा खे कुहाड़ियूं मुंहं में हणी मारियो अथव कुरान को बच्चन के परे कंदे पो हशर पाण ॾिसंदे गरकण जे अंदर पुट पंहिंजे पीउ के अखियुनि में गोलियूं आयूं अथव वात में गोलियूं आयूं अथव वजो कहिड़ो आहे कुरान को औलाद परे थींदी त जानवरनि को वधीक गंदी थी वेंदी। मुंहिंजो इहो मक़सदु न आहे असरी तालीम न पढ़ाए भलजा बच्चन के मैट्रिक कराए इंटर कराए BA MA MPhil कराए पर बेली दिल भर कुरान जी तालीम को परे न कजा लखन मुबारकन जा मालिक आहिनि वालिदैन
जिन जे बचड़न कुरान अज तुर्खान गोठ में पूरो कयो रब भी उन्हनि खे भलो थो चवे सोहणो मोहम्मद भी उन्हनि खे भलो थो चवे हिकिड़ी ॻाल्हि चवां सही ॿुधायां मुंहिंजी थोरो तकलीफ़ आहे पर मां तव्हांखे महसूस करणु न पियो ॼाण थियो पई तव्हांखे मां जेतिरो टाइम थियो हलियो कोशिश इहा कयां थो तव्हां का ॻाल्हि महसूस न कयो अल्लाहु अकबर रब भी उन्हनि खे भलो थो चए अॼु साईं को ऑफिसर PhD GHD SST पास के चए थो इहो भलो आहे 100 नंबर कया अथई इहो भलो न आहे भलो उहो आहे जंहिंखे रब भलो चवे भलो उहो आहे जंहिंखे सुहिणो मोहम्मद भलो चवे थो तो वटि क़ुरान वारनि जो रेट घटि हरमैन शरीफ़नि में पगारूं वॾनि वॾनि ऑफिसरनि खां बि क़ुरान वारनि जो वधीक आहिनि ॿुधो था क़ुरान वारनि जो क़दुरु कयो साईं टे ई पढ़ाईंदा अल्लाह पगार न पुछंदोमांव बस ॼणो चई हुजे क़ुरान वारनि जो मर्तबो मथे आ पगार भी सभिनी खां मथे हुजणु घुर्जे क़ुरान खां पुछी जाए थो रब वटि इज़त वारा मर्तबे वारा केर आहिनि यरफ़इल्लाहु الذين آمنوا منكم रब जो फरमाई ईमान वारनि जा दर्जा आहिनि पर फरमाए वल्लज़ीन उतुल इल्म दरजात जंहिंजे सीने में क़ुरान जो इल्म अथव उहो सभिनी खां वधीक मर्तबे ऐं इज़त वारो ख़ुदि त इज़त वारो आहे पर जंहिंजो बच्चो आहे उन्हनि खे बि इज़त वारो करे छॾे वालिदैन खे क़यामत जहिड़ी सोना ताज मिलंदा जंहिंजी रोशनी दुनिया जी सिज जी रोशनी खां बि वधीक हूंदी यकीन आहे न साईं हिन ॻाल्हि ते तॾहिं त बच्चा पढ़ायो न साईं कने यकीन नथो अचे चओ नबी साईं जी ॻाल्हि अखियुनि ते रखी असांखे क़बूल आहे यकीन आहे अम्मा मारिया रोए पई जॾहिं नबी साईं जो बचड़ो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फौत थी वियो अम्मा मारिया मां बचड़ो नंढड़ो जॾहिं असांजी अमड़ अम्मा मारिया रोए पई हुजूर फरमाद मारिया जेकॾहिं तुंहिंजी दिलि चवे साईं रे तवज्जो कयो बस मां हाणे वधीक घणी ड्रेग न कंदुसि हे ॻाल्हियूं आख़िरी मौज़ूअ जी आख़िरी मां ॻाल्हि वरती आहे अम्मा मारिया रज़ी अल्लाह अन्हा खे हुजूर फरमाया मारिया जे तुंहिंजी दिलि चवे त मां मोहम्मद हथड़ा खणा अल्लाह जी सतनी आसमान जा पर्दा हटाए बचड़ो इब्राहिम तोखे जन्नत जे बागनि में घुमंदो ॾेखारे दिल खुश थी रही चए हासिल खुश थी चइबो मां हथड़ा खणा अम्मा मारिया फरमायो सुहिणा नबी बस हथड़ा न खणो जे मारिया मां मोहम्मद हथड़ा खणा तोखे यकीन अचे जे साईं बस हथड़ा खणण जी ज़रूरत नाहे जे मारिया छो छाजे करे जे सुहिणा नबी अवी हथड़ा खणो आसमान जा पर्दा अची वञण मां पंहिंजे बचड़े खे जन्नत जे बागल में ॾिसां इन मां इहा ॻाल्हि साबित थी तो मोहम्मद जी ज़बान ते यकीन न आयो अखियुनि जी ॾिठल ॻाल्हि ते यकीन आयो ए मुंहिंजा सुहिणा नबी मां मारिया जूं अखियूं त ग़लति थी सघनि थियूं तो मोहम्मद जी ज़बान ग़लति न थी सघे इहो अक़ीदो ईमान हुज़ूर फरमायो खैरुकुम मन तअल्लमल कुरान वअल्लमा हजरत उस्मान रज़ी अल्लाह अन्हु का रिवायत आहे हुजूर फरमायो सॼी दुनिया में तव्हां सभिनी खां भले में भलो उहो अथव जेको क़ुरान सिखंदो ऐं सेखारींदो अथव दस्तार थी आहे न सभिनी खां वधीक भला क़ुरान वारो अथव इहे बचड़ा अथव जिन क़ुरान पूरो कयो न्याणे जिन बचड़नि क़ुरान पूरो कयो उहे भला जंहिंखे क़ुरान मिलियो आहे सभु कुझु मिली वियो आहे
सजी दुनिया जी दौलत पंहिंजी जगह ते गॾु कर पर कुरान भलो आ। इहा ॻाल्हि बि कुरान में लिखियल कुल बिफज़लिल्लाह। मां कुछ वक्त अॻु में जेकॾहिं वाइद कयां त इलाही कयां, पर हाणे सम्झां थो तव्हां बि निंड में ईअं न त अलाए काथे पहुता हुजो। मदीने मके विया हो त मां बि न चवंदुमि मोटो, भले उते को माण्हू मरे बि सही आहे। के वरी चवंदा आहिनि साईं दुआ कजो ख़ैर त मोटी अचां। एॾे वञो त भैया दुआ न घुराईंदा, उते भले मरूं जन्नतुल बकी में दफ़न कयूं, हुज़ूर जे भरिसां उथारिया वञूं। अल्लाहु अकबर कुल बिफज़लिल्लाह व बिरहमती फबिज़ालिका फलियफ़रहू हुवा ख़ैरुम मिम्मा यजमऊन। कुरान रब जो फज़ल तव, कुरान खुदा जी रहमत तव। रब जे फज़ल ते रहमत ते खुश थो, रब तो फरमाए हुवा ख़ैरुन मिम्मा यजमऊन। मिल्कियत जा मालिक बयान, बंगुलन मालन पिराटो चेला इक्सला जा मालिक बयान। हे साईं शुएब रहमान कुरान सीने में दसे, खुदा तो चवे मुंहिंजी ॻाल्हि न थव। हुवा ख़ैरुम मिम्मा यजमऊन। सॼी दुनिया जो माल मिल्कत हिकिड़े पासे थव, खुदा तो चए कुरान सभिनी खां भलो थव। कुरान भलो, कुरान वारा भला। ऐं अॼु बि दुनिया में ॾिस, जेकॾहिं ॻाल्हाइण जी दिलि आहे त कुरान वारनि खे रब ॾिनी आहे। ऐं ॿुध, कुरान वारा थोरे तादाद में हुया, सुकल टुकर खाइण वारा हुया, पर जबलनि में वेही करे ख़ुदा जो कुरान पढ़ंदा। 50 खां वधीक मुल्कनि जी फौज 20 साल ज़ोर ॾिना, पर कुरान वारनि खे ज़ेरो ज़बर न करे सघी। इहा कुरान जी ताक़त थी। अॼु बि पंहिंजे मुल्क में इहो ज़ोर शोर हले पियो, किथे कुरान साड़िया वञनि पिया, किथे नामूस रिसालत जे हवाले सां मसइलो आहे, किथे नामूस सहाबा जे हवाले सां मसइलो आहे। हर तरह सां असांजे ईमान खे आज़माइण जी कोशिश कई वञे पई, पर कल भी दुश्मन नाकाम थियो, अॼु भी नाकाम आहे, क़यामत तक नाकाम रहंदो। बुधी छॾ। अल्लाह से मुझे महबूब कायद मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजल रहमान दामत बरकातुहुल आलिया जी हिफाजत। खुदा जो कसम ये पुत्र का अल्लाह जा वली है। मुझे अल्लामा शहीद बाउतार महमूद बाउ तारिक महमूद साथी हूं, गॾु पढ़िया। अल्लामा शहीद मुझो रूहानी उस्ताद आहे। अल्लामा शहीद डॉक्टर खालिद महमूद सुमरो रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो, पुट तव्हां सिर्फ़ मुझे कायद के सियासी गालियूं कंदे ॾिठो आहे न। खुदा जो कसम खालिद महमूद अध रात जो 3-4 बजे मौलाना फजल रहमान के रब जे आॾो रोईंदे भी ॾिठो आहे। सॼी रात मुझो कायदो रब जे आॾो रोईंदो आहे। तहज्जुद गुज़ार हिकु वली कायद मिलियो अथव। अल्लाह अकबर। आलिमन जो साथ जो दुआ कयो अल्लाह से इन जी हुकूमत जो तख्त ऊंधो करे। आलिमन के कुरान वारन के कदम ब कदम अल्लाह से कामयाबी नसीब फरमाए। पगार भी घट सुकून घणो। ये सही समझदा कुछ थोड़ी। एकड़े हमरा के ॾिठो स्टोर तो टेबलेट वरते पिराटो गाड़ी अची बीठो उन में हमरा लई आयो। मुंजी जो नजर पई तो थोड़ो ही नजर के तेज के ॾिठुम त ये भरी टेबलेट जी हमरा ॾिनर कन में फूक भी ॾिना वयो गोरियूं घणियूं। मां चयो एॾियूं गोरियूं छाजियूं आहिनि। चई छॾो साईं तव्हां हिन ॻाल्हि। मां चयो ॿुधाए मथां कंहिंजे लाइ इबरत थिए। चई साईं निंड जूं आहिनि। हल एॾियूं गोरियूं कंहिंजूं इन साहब जो जेको ॾिठो न पिराटो में वेठो। चई कन में फूक छाजी ॾिनई। चई फूक इहा ॾिनई चवे पियो निंड इन्हनि सां नथी अचे अञा के वॾो डोज़ ॾे गोरो। अच्छा बंगला अथसि महल अथसि माड़ियूं अथसि पैसनि जा खीसा भरियल अथसि पर सुकून कोन अथसि। हिते शजरत ॾेते सुतो पियो आहे। पाड़े में मानी आई आहे का पारू थी आहे का ताज़ी आहे। कंहिं अमर कुरानी खे कावड़ अची वई तालिब खे पारू थी बि हणी छॾी थी भाॼी। पोइ तालिब ने अलाह जो नालो वरितो।
उहा भाॼी जेका नुक़सान ॾे रब जे नाले सां फ़ाइदे वारी बणिजी वई। हेरे साईं तिक्का कबाब कस्टर्ड रखाई करे सुतो आ पलंग ते पर दिल भर खां परे आ सुकून कोन दसे। अमड़ू भेड़ो अतुर खान जे गोठ वारियूं ॿुधो जी चाहियो था करण में बरकत अचे सुकून अचे। मोबाइल के एतिरो वक़्तु न ॾियो, ग़लति शयूं एतिरियूं न मर्द ॾिसो न औरतूं ॾिसो। ॾिसो त क़ुरान ॾिसो, पढ़ो त क़ुरान पढ़ो। जे चाहियो था ज़िंदगी में सुकून अचे बरकत अचे छा साईं ईंदो आहे क़ुरान खां पुछऊं الذين آمنوا وتطمئن قلوبهم بذكر الله ألا بذكر الله تطمئن القلوب। रब दो फरमाए खबरदार सुकून मुझे कुरान में थव, चैन ऐं करार कुरान में थव, तॾहिं कुरान वारनि खे सुकून थव। जो 140 ताईं पेट्रोल बूतो परेशान न आहिनि, न अटे जे लाइ न गिह जे लाइ। अगले दफ़े मां सौदो वरितुमि शिकारपुर मां त मूंखे की हुन दुकान वारे चयो चई हाणे 330 अजाए थो, पर ॿिए चकर मौली साहब आए त 360 खणी अचाई। मां चयो हिकु ई बंदूक आयां थी। चई बसि छा कयो, खोड़नि त मोटर साइकिलियूं कुले ते खयूं, हाणे असांखे न खणे असां था खणी हलूं पिया। अल्लाह अञा तब्दीली का ॾिसंदो अछिन ॾाढनि सां खोड़ वेठा हो असांखां वॾा। दुआ घुरो त ख़ुदा हिन ज़ालिम जे हुकुम जो तख़्तो हूंदो करे को सुकून जो साह खणे माण्हू। अल्लाह ताईं सभिनी खे क़ुरान सां ख़ुदा सभिनी खे क़ुरान सां निमाज़ सां सच्ची मोहब्बत अता फरमाए। रब तव्हां ॿ टे मिनट हलूं अलाए साईं मांखे वरी बहुत ईअं त वरी निकिरां त वरी ॿाहिरों बीठा न हुजनि माण्हू। दुरूद शरीफ पढ़ो या रब सल्ले व सल्लम दाइमन अबदन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। घरनि में जो सुकून कोन अथव, बेबरकती। अॻे हिकिड़ो कमाईंदो 20 खां, हाणे 20 कमाइनि था बि पूरी न आहे। परेशानी टेंशन ख़ुदकशी करनि पिया, केतिरा ई ॿार खपाइनि पिया। को मौलवी ॾिठो अथव ईअं? मां तव्हां खां पुछां थो ज़िमेदारी सां ॾिसो, हेड़े दौर जे अंदरि 2-3 पगार क़ुरान वारे जी तव्हां मुक़रर कई आहे। उहा बि वरी कंहिं दफ़े जुमो चवंदो हिन चकर खीसे में कोन्हनि यार, ॿिए चकर अॻे महीने गॾाए ॾींदोमांइ। अॻियो महीनो ईंदो अञा बि वरी अढाई थो कटे चवंदो अढाई थो खोड़ंदी पर। मौलवी तव्हां अलाह वारा छा कंदव? छो मौलवियुनि खे ज़रूरत न आहिनि, बच्चा ॿार न आहिनि, छड़ो पगार न ॾींदा कयो, कपिड़ा बि मौलवियुनि खे ॾींदा कयो, बचड़नि जा कपिड़ा बि ॾींदा कयो। इज़त तो ख़ुदा जो कसम क़ुरान वारनि जी। पोइ ॾिसो रब तव्हांजी कीअं थो इज़त करे। अल्लाहु अकबर। जे चाहियो था दिलियूं नरम थियनि, कुश्तनि सां दिल नरम न थींदव। अॼु भाव भाव सां कवड़ियल अथव। कराची जे महिमान खे दावत आहे, उहो पने में शादी ते पहुतो आहे। भाव जो घर भाव सां गॾु आहे, उनखे शादी जी दावत कोन अथव। ईअं आहे कि न थिए? हिकिड़े चयो त इन कुते वटि आया हो छा शादी हिकिड़े भाउ हिकिड़े भाउ चई कुते वटि आया हो छा? चई मूंखे त हिन कुते जो मुंहुं बि न वणंदो आहे, जो मां पंहिंजे दर जो मुंहुं बि ॿिए पासे कयो आहे। भाउ खे कुतो थो चए। हिकिड़े हमरा खे मां ख़बर न हुई, चयो मां वॾे भाउ खे सॾु कर भाई हेॾा तारा कई मां चयो बसि विड़दो हलाए छा। मां चयो ख़ैर त अथई। चई मौलवी साहब तव्हां बादशाही ॻाल्हियूं कंदा हुआ। मां चयो हिन में बादशाही ॻाल्हि कहिड़ी आहे? चई मां हिन लूसी सां ॻाल्हाईंदो न आहियां, तूं नालो छो वरितो हिनजो? भाउ खे घटि वधि ॻाल्हाए पियो, वॾे भाउ खे। वॾो भाउ त अबे जी जॻह वठंदो आहे, उनजी त इज़त करणु घुरिजे। अछी ॾाढ़ी सां अबे जेतिरो क़दुरु रखंदड़ भाउ, इज़त रखंदड़ भाउ, अछी ॾाढ़ी सां उनखे लूसी चवे पियो।
साथियों जो भाई भाई को बेदारा मित्र माइट को बेदारा अदा मिट्री हिते छो नथो करे पंहिंजे चाचे था न बाबा मां ॿाहिरों कंदुसि मिट्री छो असांजी ऋण था पए ई न छाजे करे उन मुझे सुने नबी फरमायो ला यदखुलुल जन्नत कातियुन रिश्तेदारी तोड़ींदड़ जन्नत में दाखिल न थींदो जेतिरो थींदो पंहिंजनि सां न ॻाल्हाईंदो मां हिन सां ॻाल्हाईंदो ई न बस तो सवाब तो घटे वडो हुजूर फरमायो चार कम कयो जन्नत में सलामती से दाखिल थियण चाहियो था त चार कम कयो केड़ा केड़ा अफ्शु सलाम सलाम के आम कयो वती मुताम मिस्कीनन गरीबन यतीमन बेवान गरीबन के तालिब इल्म के भी खाधो करायो आलिमल कुरान वारन की इज्जत क्यों वाती मुताम वसिलुल अरहाम हुजूर फरमाए रिश्तेदारियों गंढियो पाण में गंढिजी हलो टोड़ियो न टोड़न मां रब खे न वणंदो आ वसल्लू बिलैल वन्नास नियाम उनी वक्त थी पंहिंजो रब रिजायो जॾहिं दुनिया जा इंसान निंड हूंदा दुनिया निंड हूंदी आहे उथी करे रब खे परचाए न तॾहिं साईं शाह साहब फरमायो सुता उथी जाग निंड न कर एतरी सुल्तानी सुहाग निंडू कंदे न मिले चवेंदो जन्नत मिले बंगला मिले महल मिले माड़ियूं मिले वरी सुतो पियो हाँ न नमाज पढ़े तो न कुरान तो पढ़े न रोजा रखे तो न जुमो पढ़े तो हाने त माण्हुनि ने जुमे को भी अलविदाई करे छॾिया हदीस में अचे तो मन तरक सलास जुमैन कुतिब मुनाफिका जे टे जुमा ॼाणी वाणी बग़ैर उज़र जे छॾिया वो मुनाफिक लिखियो वेंदो अथव ऐं ख़बर तो कुरान तो फरमाए इन्नल मुनाफिकीन फिद्दरकिल अस्फल मिनन नार जहन्नम जे हेठे वेठे तबके में मुनाफिक हूंदव पुछेस त चवंदो आल बैत जो सच्चो आशिक आल बैतन त कुरान भी न छॾियो नमाज़ भी न छॾियो पर्दो भी न छॾियो तू तो कुरान भी छॾियो आहे नमाज़ भी छॾी आहे पर्दो भी छॾियो आहे ईअं आहे कि न साहबा सां मोहब्बत भी छॾे ॾिनी आहे पहली खुदा जो वास्तो तव सहाबा के पंहिंजी ज़बान सां निशानो न बणाइजो वरन त खुदा पंहिंजो पेशाब पीआरींदो वरन त खुदा कुतनि ऐं खिंजीरनि जी शक्ल कंदो मां हमदर्दी जा लफ़्ज़ थो चवां कंहिंजी सूअर जी शक्ल थी वई कंहिंजी बांदर जी शक्ल थी वई आल बैत भी असांजे अखियुनि जो ठार सहाबा भी असांजे अखियुनि जो ठार अथव असां जमियत वारनि जी त ॿोली हीअ अथव असांजी हिकु सहाबा भी अखे आल बैत सहाबा जो दुश्मन भी लानती आल बैत जो दुश्मन भी लानती पर सहाबा ऐं आल बैत जेको सबक ॾिनो आहे क़ुरान जो ॾिनो आहे चाहियो था दिलियूं नरम थियनि कुरान से नरम थींदियूं पढ़ायो कुरान बच्चन के पाण भी पढ़ो सुम तलीन साईं चवां चयो त हलो होॾे हमरा हुजनि था हिकु हिकु थींदो थी वञे ईअं त मां लाउड वारो वञी बचाओ सुम तलीन जुलूदुहुम व कुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह दिल कल नरम थी दिया खुदा जे जिक्र कुरान सा नरम थी दिया सो जो कुरान एडी ताकत वारो आ जे जबल ते नादिल थिया त वो भी टुकड़ा टुकड़ा थिया लौ अनज़लना हाज़ा
हाज़ल कुरान अला जबलिन लराईतहू ख़ाशियम मुतसद्दियम मिन ख़शियतिल्लाह। रब दो फरमाए जे कुरान जबल ते नादिल थिया जबल भी टुकड़ा टुकड़ा थी वने आ एडो कुरान में ऐं कुरान सां जेको लॻाईंदो न दिल हिते भी गॾु अथसि क़ब्र में भी गॾु हूंदो हशर में भी गॾु हूंदो। सोने नबी सोने मुर्शिद अली जी कुरान सां मोहब्बत ॾिठी फरमायो अली उल कुरान सच्चा है दरीब दो ज़बान मुझी मां गाल। सोने नबी फरमायो अली उन माल कुरान वल कुरान माली अली कुरान सां गॾु अथव कुरान अली सां गॾु अथव अली जी कुरान सां मोहब्बत अथव कुरान जी भी अली सां मोहब्बत अथव। ला यफ्तरिकान हत्ता यरिदा अलल्लाह। अली ऐं कुरान जीअं हिते मदीने में गॾु आहिनि हुज़ूर फरमायो मां मोहम्मद वटि रोज़े अतर ते भी गॾिजी ईंदा। अहल बैत कुरान टुकड़ा टुकड़ा थींदे भी कोन छॾियो आहे। करबला जी रेज़दार ज़मीन ते केतिरा तलवारुनि जा ज़ख़्म लॻा 24 तलवारुनि जा ज़ख़्म 34 नेज़नि जा ज़ख़्म मैदान करबला में लगान बुकई उन्नते मुंहिंजो तुझो सुहिणो हुसैन जंहिंजा चप मुस्तफ़ा चुमंदो उहो मुंहिंजो सुहिणो हुसैन जंहिंजे वारनि मां खुशबू मुंहिंजो नबी सिंघंदो पने जा मुसलमानो घोटकी जे करीब ॿिन्ही तरफ़नि सां तव्हांजी कुर्बत लॻे थी जंहिंजा वार मुंहिंजो नबी सिंघंदो गुलाब जे गुल खां भी वधीक समझंदो उहो मुंहिंजो सुहिणो हुसैन जंहिंखे कुलनि ते मुस्तफ़ा खणी घुमाईंदो उहो मुंहिंजो सुहिणो हुसैन बुकई उन ते करबला जी रेज़दार ज़मीन खे पंहिंजे खून सां सिराब थो करे न निमाज़ मां हथु कढे थो न कुरान मां सुहिणो हुसैन हथु कढे थो। जे सच्चा हुसैन आयो था जो वाइदो कयो न कुरान शरीदा दे न निमाज़ शरीदा रब तव्हां असांजो हामी व नासिर व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। Sunni Sound Panwakil Abdul Hadi and Farman Ali Riaz Ahmed 0300 3103 0300 2314 क्या बात है बाबा मक़बूल फरमा या अल्लाह ये सब चवंदा रब ने ज़ालिम जो हुकुम जो तख्त हूंदो घर या अल्लाह सुकून अमन वारी जिंदगी नसीब फरमा अमन जी फिदा कायम फरमा नेक हुक्मरान नसीब फरमा रब महबूब कायद मिल्लत इस्लामी हजरत मौलाना फजल रहमान जी हिफाजत फरमा रब असांजे कायद सिंध हजरत अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरे जी हिफाजत फरमा या अल्लाह सभिनी के उलमा जा हथ मजबूत करण जी तौफीक अता फरमा मदारिस सां उलमा सां ताउन में रहण जी तौफीक अता फरमा या अल्लाह इन पूरे खिते के अमन जो मरकज़ बणा दीन जो तौहीद जो मरकज़ बणा या अल्लाह जिन भी जंहिं तरह सां हिस्सो वरितो आहे हिन प्रोग्राम में रब उनखे नेकिन सां माला माल बणा रब जेके भी आख़िर ताईं प्रोग्राम में वेठा आहिनि या जेके हलिया विया आहिनि शिरकत कई अथऊं रब तुंहिंजे सोणे ने भी फरमायो आहे ये उहा महफ़िल आहे जो लाइश्का जलीस हो जेको भी आयो उहो रम सां माला माल थींदो आहे रब सभिनी जी झोलियूं रम सां माला माल कर जंहिंखे औलाद न आहिनि 1 साल औलाद अता फरमा बीमार आहिनि मर्द औरतूं नंढा वॾा शिफ़ाए कामिला आजिला मुस्तमिरा नसीब फरमा जंहिंजे घरनि में रंजशूं आहिनि मुहब्बतूं अता फरमा जेको भाउ पंहिंजे भाउ सां नथो ॻाल्हाए रब उनखे पंहिंजे सोणे नबी जी सुन्नत जे मुताबिक़ रब पंहिंजे भाउ खे परचाइण जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह सभिनी जे घरनि में अमन ऐं सुकून जी ज़िंदगी नसीब घरवारी सां नियाणियुनि सां पुटनि सां बच्चनि सां सभिनी खे सोणे सलूक सां हलण जी तौफ़ीक़ अता फरमा सभिनी के हुकूक सभिनी जा अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमा पाड़े वारनि जा हक़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह सभिनी जो जायज़ हाजतूं पूरी फरमा साईं शुएब रहमान जी महिनत रब जेके भी इन ॻोठ वारा
ये अहिड़ो अज़ीम शान प्रोग्राम है दस्तार थी या अल्लाह जिन भी हिस्सो वरितो मुंहिंजा रब साईं सभिनी खे ॿिनी जहान जो भलायूं नसीब फरमा व सल्लल्लाहु तआला हबीबी मुहम्मद व आलिहि व सहबी व अहल बैति अजमईन।